सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असजो संग ऐं अमल उहो सही हुजणु खपे। इन करे रामकृष्ण दास जीअं राज छॾे तीअं ई त हुन लंका छॾी, ॿई कम हिकु जहिड़ा कया। जॾहिं हुन रावण खे मारियो त पूरी सोने जी लंका जेका अयोध्या खां घणो मथे हुई, पूरी सोने जी थियल सभु कुझु, सॼो माहौल हाई क्लास जो, लेकिन हो हुन दाख़िल बि न थियो। भई न मूंखे खपे, न मुंहिंजे ख़ानदान खे खपे, न मुंहिंजे मुल्क खे खपे। जेका चीज़ तव्हांजी आहे तव्हांजी रहंदो, मुंहिंजो हक़ आहे ई न, मां छो करां। शायदि इहो अकेलो मिसाल हूंदो जेको जीत पाए ऐं सभु कुझु छॾे अचे। बाक़ी पूरी दुनिया जी हिस्ट्री भरियल आहे। जॾहिं बि कंहिं राजा कंहिं ॿिए मुल्क खे खटियो आहे, साफ़ खपे लुट मार थींदी आहे। पंहिंजी फौज खे माण्हुनि खे छॾियो वेंदो आहे 3 ॾींहंनि ताईं, 5 ॾींहंनि ताईं, ताकी जेको वणे तव्हां लुटियो, मारो, खणो, कुझु बि करो, हुनजो कोई हिसाब न हूंदो आहे। पोइ पैसो हुजे, पदारत हुजे, इज़त हुजे, गैरत हुजे, कुझु बि हुजे, जेको वणे बि कंहिंजो लुटियो, खड़ो शान खड़ो, तव्हांखे मोकल आहे। उनजो कोई हिसाब या कानून हूंदो ई न आहे। उहो पंहिंजनि खे दरंदो करे छॾे छॾिजाए, भई जेको वणे बि करो। 5 ॾींहंनि खां बाद जेको टाइम रखंदा आहिनि उनखां बाद भई पोइ माना पोइ जेको बि थिए पोइ असां संभालींदासीं। अच्छा, जेको जंहिंजे हथ लॻो उहो उन्हनि जो, तो उन्हें गॾु रखी वेठा रहनि। पोइ बेशक उहो कंहिंजी इज़त हुजे, गैरत हुजे, पैसो हुजे, पदारत हुजे, शान हुजे, मान हुजे, कंहिंजो ॿार हुजे, कंहिंजी न्याणी हुजे, कंहिंजी ज़ाल हुजे, कंहिंजी माउ हुजे, कुझु बि हुजे, कंहिंजो पुटु हुजे, जेको पसंदि करे, जेको खणे उहो उनजो थियो। उन सभिनी जे साम्हूं ॿिए जो वास्ते ई न। पूरी दुनिया जो इहो कानून रहियो आहे। अॼुकल्ह पूरी दुनिया खे जॾहिं बि हिस्ट्री खे ॾिसंदा आहियूं, जेतिरा बि राजा बादशाह थिया आहिनि, सभिनी इहो ई कुझु कयो आहे। सिर्फ़ु अकेलो राम आहे जे जीत खपा थियो, हिकु ॼणो बि लंका में दाख़िल न थींदो। भई इज़त, शान, मान, पैसो, पदारत सभु कुझु हुननि जो, असांखे छा खपे। तंहिंजे करे हुन करे ॿिए जे हक़ ते कॾहिं धाड़ो हयो ई न। हुन करे ॿिए ते तके ई न। मूंखे पंहिंजो पाण खे कीअं संभालणो आहे, पाण खे कीअं बणाइणो आहे। जे इंसान पंहिंजो पाण खे बणायो, उहो सभिनी खे बणाए सघे थो। असां में उन में फ़र्क़ु इहो रहियो तो असां हमेशह ॿियनि खे बणाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पंहिंजो पाण खे बणाइण जी कोशिशि न कंदा आहियूं। असां पंहिंजे घर में हुजूं, परिवार में हुजूं, समाज में हुजूं, माहौल में हुजूं, ज्ञान, समझ, बुद्धि जी कमी अॼु बि असां में कोन्हे। असां उन्हनि खां वधीक पंहिंजे तुरत उन्हनि जहिड़ा त असां सभु पका। ज्ञान, समझ, बुद्धि असांखे अहिड़ी आहे। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं बि घर में हुजूं, समाज में हुजूं, मुआशिरे में असांजो कोई ॻाल्हाइण त ॿुधे, जेतिरा बि आहियूं सभिनी खे सलाह ॾींदा आहियूं, तोखे हीअं करणु खपे, तोखे हीअं करणु खपे, तोखे हीअं हलणु खपे। नंढनि खे वॾनि खे सॼी मर्यादा अहिड़ी ॿुधाए साम्हूं रखंदा आहियूं, तूं ग़लति आहे, तूं हीअं न कर, तोखे हीअं करणु खपे। लेकिन कॾहिं असांजी खोपड़ी न खपे त मूंखे कीअं करणु खपे, मूंखे कीअं हलणु खपे, इन असां कॾहिं ॻाल्हाइण लाइ तयारु न हूंदा। कॾहिं असां सोचण जे लाइ बि तयारु न हूंदा भई मूंखे कीअं हलणु खपे। भई असां चवंदा आहियूं पुट खे त मर्यादा हुजे, पर पीउ जी मर्यादा छा आहे, असां कॾहिं हुन ते सोचियो आहे। असां सभु चवंदा आहियूं नुंहुं खे चङो हुजणु खपे, लेकिन ससु खे कहिड़ो हुजणु खपे, कॾहिं सभु ॻाल्हायो आहे। असां सभु चवंदा आहियूं ब्राह्मण खे सही हुजणु खपे, लेकिन यजमान खे कीअं हुजणु खपे, असां कॾहिं हुन ते ॻाल्हायो आहे। असां छा कयो आहे। माना असांखे ज्ञान त आहे। जेकॾहिं असांखे ज्ञान आहे, पंहिंजे पुट खे चऊं था, धीउ खे पंहिंजी मान मर्यादा सभु सेखारियूं था, त असां पंहिंजे पीउ जेको ईअं छो ॾियूं, उनजे साम्हूं छो था थियूं। असां अगरि सासी या नुंहुं खे चऊं था त असां जॾहिं जहिड़ो असां पाण छो नथा सम्झूं। असां में उन्हनि में कमी सिर्फ़ु इहा रही आहे। असां चवंदा आहियूं ॿियो सुधरे न, हो चवंदा आहिनि असां पाण सुधरूं।
हू करे ॿिए खे सुधारण जी कोशिशि ई न कंदा। इन करे भगत साहिब जॾहिं बि रिकार्ड ॿुधंदमि पोइ छा चवंदा नाले लख जे बेड़ो तार मुंहिंजो कॾहिं चए ॿिए जो बेड़ो तार। असां चवंदा आहियूं सभ जो अॼु कंहिंजो तारियो आहे। असां कॾहिं कॾहिं उनखे हिच विझंदा आहियूं भई बेड़ो सभ जो तार। असां लफ़्ज़ खे बदिलाईंदा आहियूं। जॾहिं असां चवंदा आहियूं सभ जो बेड़ो तार सां कंहिंजो तारियो आहे, उन हिकिड़े चयो मुंहिंजो तार तो केतिरनि जो तारियो आहे, उनजो अंदाज़ो लॻायो छा। जॾहिं इंसान पाण खे सुधारे तो सभिनी खे सुधारे सघे थो। उनखे ॾिसी करे न बि चवे, ॾिसी करे सभु सुधरी वेंदा। लेकिन जेको चवंदो ॿियो सुधरे मूंखे सुधारणो ई न आहे, माना ॿियो सुधरे माना मूंखे सुधारणो ई न आहे, इहा सिधी सी ॻाल्हि आहे।